अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आमनर्रसूलु बिमा उन्ज़िला इलैहि मिर रब्बिही वल मुअ्मिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही व क़ालू समिअना व अताअना ग़ुफ़्रानक रब्बना व इलैकल मसीह आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त आमनर रसूलु बिमा उन्ज़िला इलैहि मिर रब्बिही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो पंहिंजे रसूल जे मथां नाज़िल फरमाई आई, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मथां ईमान आंदा। वल मुअ्मिनून ऐं मोमिनन बि ईमान आंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाई त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ईमान आंदो, यानी किताब जे मथां जेको अल्लाह उन जे मथां नाज़िल फरमायो, ऐं मोमिनन ईमान आंदो। विच में वाह अतफ़ ॾेई करे इहा ॻाल्हि वाज़िह थी रही आहे त आम मोमिननि जे ईमान में ऐं अल्लाह जे रसूल जे ईमान में वॾो फ़र्क़ु आहे। न त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मोमिननि जे विच में अतफ़ न ॾे हा, मालूम थियो त असांजो मोमिन हुजणु ॿी शइ आहे, अल्लाह जे रसूल जो मोमिन हुजणु ॿी शइ आहे। यानी ईमान जे अंदरि दर्जा आहिनि, सभिनि जो ईमान बराबरि न आहे। अल्लाह जे नबियुनि जो ईमान आला ईमान आहे। उनखां पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात काइनात जे अंदरि पंहिंजे महबूब जो ईमान जेको फरमायो आहे, उहो तमामु ई ईमान वारनि खां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे ईमान खे जुदा फरमायो। असांजो ईमान छा आहे त अल्लाह जो रसूल बरहक़ आहे, अल्लाह जी ज़ात बाबरकात वहदहू ला शरीक लहू, उनजा मलाइक बरहक़ आहिनि जेके पंहिंजा किताब पंहिंजे नबियुनि खे अता फरमाईं, उन्हनि जे मथां बि असांजो ईमान आहे। यानी असांजो ईमान जेको आहे मुशाहिदे खां सवाइ, ऐं अल्लाह जे रसूल जो ईमान जेको आहे सो मुशाहिदे वारो ईमान आहे। हुन अल्लाह जे मथां ईमान आंदो त अल्लाह सां कलाम बि कयईं, अल्लाह जो मुशाहिदो बि कयईं, अल्लाह जी ज़ियारत बि कयईं। जेकॾहिं मलाइकनि ते ईमान आंदायूं त असां मलाइक कोन ॾिठासीं, पर अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मलाइक बि लिखी ॾिना आहिनि। मालूम थियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईमान मुशाहिदे वारो ईमान आहे। असांजे ईमान में ऐं अल्लाह जे महबूब जे ईमान में वॾो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं ईअं न चइबो त बाबा असां बि मोमिन आहियूं, मदीने वारो साईं बि मोमिन आहे, इहो बेअदबी आहे, गुस्ताखी आहे। या अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो त इन्नमल मुअ्मिनून इख़्वतुन, मोमिन बेशक तव्हां पाण में भाइर आहियो। पोइ इन मां के कम फ़हम माण्हू, जाहिल माण्हू इहो फ़ाइदो वठंदा आहिनि त असां बि मोमिन आहियूं त अल्लाह जो नबी बि मोमिन आहे, त मोमिन मोमिन जो भाइर आहिनि पाण में, सो हे असां नंढा भाइर आहियूं, मदीने वारो से वॾो भाउ असांजो आहे। नऊज़ुबिल्लाह, अल्लाह ताला इन शर खां हर मुस्लमान खे महफ़ूज़ फरमाए। पर अल्लाह ताला हिन आयत मुबारक में वज़ाहत सां फरमाए थो पियो त मोमिननि जी ईमान ॿी शइ आहे, ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईमान जो जेको मक़ाम आहे, तमामी काइनात जे अंदरि आला मक़ाम मदीने वारे साईं जो ईमान मुबारक जो आहे। फरमाए त आमनर रसूल बिमा उन्ज़िला इलैहि मिर रब्बिही वल मुअ्मिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रसूलिही। सभु ईमान आंदऊं अल्लाह जे बात ते, उन जे मलाइकनि ते, उन जे किताबनि, उन जे रसूलनि ते। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही, न फ़र्क़ु कंदासीं असां कंहिं हिकिड़े रसूल जे विच में। रिसालत जे लिहाज़ सां, नबूअत जे लिहाज़ सां फ़र्क़ु न आहे कंदो, बाक़ी फ़ज़ीलत जे लिहाज़ सां फ़र्क़ु आहे। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही, यानी त रिसालत जे अंदरि उन में को फ़र्क़ु न आहे, नबूअत जे अंदरि उन में को फ़र्क़ु न आहे, बाक़ी दर्जात जे अंदरि, फ़ज़ीलत जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़र्क़ु फरमायो आहे। हीअ हारून अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, पर उन में फ़र्क़ु आहे।
हज़रत यूसुफ बिन नून जे लाइ बि चयो वियो आहे त उहो बि अलाह जो नबी आहे, पर इहे ॿई नाइब आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम। अलाह हुनखे नबूअत ॾिनी, पर उन्हनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत हलाई, उनजे मथां अमल करायूं। यानी कई नबी जी किन रसूलनि जे पुठियां ताबियो बणिजी आया, या रसूलनि जी शरीयत खे हलाइण जे वास्ते आया। माण्हू चवनि था नबी आहिनि, नबूअत जे लिहाज़ सां को उन्हनि में फ़र्क़ु न आहे, बाक़ी दर्जात ऐं फज़ीलत जे लिहाज़ सां उन्हनि में फ़र्क़ु आहे। यानी आम नबूअत जे अंदरि बि फ़र्क़ु थी सघे थो, रिसालत में फ़र्क़ु थी सघे थो। सैयदुल अंबिया जो जेको मक़ाम आहे इहो तमामु नबियुनि खां मथे आहे, अरफ़व आहे। तंहिं करे ईअं चवणो पवंदो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात नबूअत में बि बेमिसाल आहिनि, रिसालत में बि बेमिसाल आहिनि, ईमान में बि बेमिसाल आहिनि, दर्जात ऐं फज़ीलत जे अंदरि बि बेमिसाल आहिनि। अलाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे आला रिफ़त अता फ़रमाई आहे। फरमाए त ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसूल, असां कंहिं रसूल जे विच में, कंहिं रसूल जे विच में फ़र्क़ु न कंदासीं। वक़ालू समिअना व अताअना, चयाऊं जिन ईमान आंदो उन्हनि छा चयाऊं, ॿुधोसीं ऐं फर्मा बरदारी कयोसीं। इहो न चयो त असां गौर कंदासीं, फ़िकिर कंदासीं, न, बल्कि जीअं ॿुधूं अलाह जे कलाम मुबारक खे या महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान अतहर मां दावत ईमान ॿुधाऊं। ॿुधण सां उन्हनि छा चयो त समिअना व अताअना, असां ॿुधोसीं ऐं असां फर्मा बरदारी कयोसीं। व गुफ़रानक रब्बना, ऐं बख़्शिश तुंहिंजी ए रब असांजा, व इलैकल मसीर, ऐं तरफ़ तुंहिंजे मोटण आहे। यानी ईमान वारनि जिन अलाह जे मथां ईमान आंदो, उनजे मलाइकनि, किताबनि ऐं रसूलनि जे मथां ईमान आंदो, उन्हनि इहो छा चयो त असांजो कमु फर्मा बरदारी करणु आहे ऐं बख़्शिश ऐं मग़फ़िरत करणु तो अलाह जो कमु आहे। ऐं तुंहिंजे तरफ़ ॾे असांजो मोटणु आहे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात जी बारगाह जे अंदरि हमेशह ॿ कम करणु घुरिजनि। हिकिड़ो कमु ख़ुदा ताला जी फर्मा बरदारी करणु, जो ॿुधूं समिअना, जेको ॿुधूं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान या अलाह जो फरमान ॿुधूं, अताअना, असांजी फर्मा बरदारी कयूं। फर्मा बरदारी करण खां पोइ ख़ुदा ताला जी रहमत में या उमेदु रखूं तो बख़्शणहार आहे, असांजे गुनाहनि खे बख़्शींदो। माण्हू चए त अलाह ताला तरतीब ॾिनी आयत मुबारक में, ॿुधण खां पोइ फर्मा बरदारी करणी आहे। फर्मा बरदारी करण खां पोइ अलाह जी बख़्शिश में उमेदु रखणी आहे, अलाह ताला खां बख़्शिश तलब करणी आहे। बग़ैर फर्मा बरदारी जे ख़ुदा खां मग़फ़िरत करणु इहा शर्मिंदगी आहे। ईअं चइजे त उन शख़्स खे शर्म अचणु घुरिजे, निमाज़ न पढ़े, रोज़ा न रखे, अलाह जे रसूल जे हुकुम खे न मञे, वरी उनजी बारगाह में हथड़ा खणी दुआ घुरे त मुंहिंजा मौला मूंखे बख़्श, मूंखे माफ़ी ॾे। इहा सरकशी आहे हिकिड़े क़िस्म जी। छोकी अलाह ताला जी बारगाह जे अंदरि दुआ घुरण जे लाइ बि इहो हिकिड़ो तरीक़ो आहे त मानो अॻु में अलाह जे हुज़ूर में अचे। छोजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि हिकिड़े सहाबी सवेरे ॿ रकात निमाज़ पढ़ी करे हथड़ा खणी दुआ घुरण लॻो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो तूं तकड़ थो करे, तूं जॾहिं निमाज़ पढ़ी, निमाज़ खां पढ़ण खां पोइ तूं अलाह जो हम्द करी हा, अलाह जी तारीफ़ करी हा, ऐं उन खां पोइ तूं दुआ घुरी। ॾिसो था न, फ़र्ज़ खां पोइ सलाह ते असां तस्बीह पढ़ंदा आहियूं, जेके तस्बीहात फातिमा चइबो आहे। यानी 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाह अकबर। या तस्बीह छो पढ़ंदा आहियूं त अलाह ताला जो हम्द बयानु कजे, अलाह जी तस्बीह पढ़िजे, अलाह जी तकबीर बयानु कजे, उन खां पोइ अलाह ताला जी बारगाह जे अंदरि उन खां घुरिजे। इहो तरीक़ो कंहिं सेखारियो? मदीने वारे सही। हाणे पिनण वारा दरवाजे ते पिनण लाइ ईंदा आहिनि त केॾियूं दुआऊं ॾींदा आहिनि, दर ते बि ख़ैरात वठंदा आहिनि, पोइ जंहिं दर तां न मिलनि त बि उते बि वेठा उनखे दुआऊं ॾींदा। यानी ख़ैरात वठण जे लाइ उन घर वारे खे दुआऊं ॾियणु, उनजी तारीफ़ करणु, उन खां पोइ उनखे ख़ैरु मिलंदो आहे। त अलाह जे हुज़ूर जे अंदरि बि बाने जे लाइ इहा आहे, सभ खां पहिरियों त उनजे मथां ज़िमेवारी आहे त ख़ुदा ताला ऐं उनजे रसूल जी फर्मा बरदारी करे। फर्मा बरदारी करण खां पोइ अलाह ताला जे हुज़ूर में दुआ जे लाइ हथड़ा खणे। इहो तरीक़ो आहे अहले ईमान जो। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजी उम्मत खे अता फ़रमाए। फरमाए त गुफ़रानक रब्बना, ए मुंहिंजा मालिक सोना, तुंहिंजी बख़्शीश, ए रब असांजा तुंहिंजी बख़्शीश जा असां तलबगार आहियूं, तूं असांखे बख़्शीश फरमा। व इलैकल मसीर, ऐं असांजी मंज़िल ऐं असांजे मोटण जी जाइ तो रब जो हुज़ूर आहे, असां तोॾे ईंदासीं। पर चाहियूं ईअं था त तोॾे अचो त तूं असांजी मग़फ़िरत अॻु में फरमा, असांजी बख़्शिश थी वञे। जीअं तुंहिंजी बारगाह में अचूं त बख़्शिजी करे पोइ तुंहिंजी बारगाह में हाज़िर। अलाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।